शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैबर इंतजामिया पारां मुतालबनि जी मञता लाइ एहतजाज कंदड़ शागिर्दनि खे गिरफ़्तार कराइण पुलिस तशद्दुद वाक़े ख़िलाफ़ हिंगोरजा में शागिर्दनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। वधीक तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल जब्बार चांग खां। जी अब्दुल जब्बार चांग, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ताहिरा मूंखे ॿुधाईंदो हलां त शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर इंतिज़ामिया पारां मुतालबनि जी मंचा लाइ यूनिवर्सिटी गेट ते एहतजाज कंदड़ शागिर्दनि मथां पुलिस जी लठबाज़ी करे खेनि गिरफ़्तार करण बाद गुम करण वारे अमल ख़िलाफ़ हिंगोरजा में शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जे शागिर्दनि या महबूब अली सातो, एडवोकेट धनी बख्श सातो, इरफान अल्लाह सातो, मंसूर मंगणियो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में प्रेस क्लब हिंगोरजा ॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे सिंध शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी इंतिज़ामिया ऐं पुलिस जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। नारेबाज़ी कंदड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी इंतिज़ामिया शागिर्दनि जा हक़ मारण में का बि कसर नाहे छॾी। शागिर्द मुसलसिल पंहिंजे हक़नि जे हासिलात लाइ एहतजाज करे रहिया आहिनि, पर यूनिवर्सिटी इंतिज़ामिया मुतालबा तस्लीम करण तयारु न आहे। जॾहिं त शागिर्द यूनिवर्सिटी गेट साम्हूं एहतजाज करे रहिया हुआ त बिना जवाब यूनिवर्सिटी इंतिज़ामिया पुलिस घुराए शागिर्दनि मथां वहशाणो तशद्दुद करायो ऐं शागिर्दनि तरक़ी पसंद पार्टी जे चीफ ऑर्गेनाइज़र मेहदी रज़ा सतो, हनीफ मेतलो, महराज छबाणी, फ़कीर इक़बाल हिस्साणी खे गिरफ़्तार करे हिन महिल गुम करे छॾियो आहे, जेको हिकिड़ो वॾो असां सां ज़ुल्म आहे। शागिर्दनि सां कंहिं बि रीति बर्दाश्त न कयो वेंदो। हिननि आला अफ़सर खां मुतालबो कयो त फौरी तौर ते गिरफ़्तार कयल शागिर्दनि खे आज़ादु करे कूड़ा केस जेके ख़तमु कराया वञनि ऐं शागिर्दनि जाइज़ मुतालबा तस्लीम करे शागिर्दनि में ठीक आहे, महिरबानी अव्हां जी अब्दुल जब्बार चांग तफ़सील ॾियण लाइ।